अच्छा, इन खां पोइ हीउ जेको फोक्सर मूं पंहिंजा ठाहिया उन खां पोइ हीउ फाइंडर स्कोप जेका मथे हूंदी आहे जंहिंसां सभ खां पहिरीं तव्हां उन शइ खे फाइंड करियो त उहा शइ आसमान में कहिड़े तरफ़ आहे, जीअं सिधाई मिलाइण जे लाइ उहा फाइंडर स्कोप मुंहिंजी पंहिंजी ठहियल आहे। हिन जो जेको वॾी मेन शइ स्टैंड आहे उहो स्टैंड पोइ पंहिंजो ठहियल आहे। जीअं उहो स्टैंड जेको आहे PVC पाइपनि जी मदद सां टेलीस्कोप ठहियल आहे, PVC पाइप इस्तेमालु थियल आहिनि ऐं इहो स्टैंड बि हिन जो पंहिंजो ठहियल आहे। स्टैंड अहिड़ो हुजणु खपे जंहिंसां लोॾो न अचे टेलीस्कोप खे, मामूली लोॾो बि इमेज खे ख़राबु करे थो। ही जेको आम हिकिड़ो नेशनल या इंटरनेशनल लेवल ते जेके कंपनियूं आहिनि जी उन्हनि में ही टेलीस्कोप घणे जी मिलंदी जेका तव्हां 7,000 में ठाही? सर इहा तव्हांखे माना जेकॾहिं इन रेंज जी तव्हां वठंदो तव्हांखे 30,000 खां वठी स्टार्ट थींदी, 30,000 खां स्टार्ट थींदी। पोइ जीअं तव्हां क्वालिटी जे हिसाब सां कंपनी जे हिसाब सां वठंदा वेंदो त 50,000 लख 1.5 लख 2 लख ईअं मिली सघे थी। हीअ मुंहिंजी 6-7 में ठाही आहे मूं ऐं कमु उहो ई करे थी सेम। पर इन खे ठाहे इन क़िस्म जी जेका दुनिया आहे चंड जी या सितारनि जी ॾिसण मां फ़ाइदा कहिड़ा आहिनि, माना माण्हू खे कहिड़ा फ़ाइदा मिलंदा? इंसान हमेशह तजसुस में रहियो आहे, इंसान जो कमु ई तजसुस आहे। इंसान जेका बि शइ ॾिसे थो पोइ हुनखे तजसुस जे करे जेको आहे उहो हुनखे उहे शयूं अट्रैक्ट कनि थियूं। आसमान खे त इंसान लखे सालनि खां हज़ारे सालनि खां जीअं पैदा थियो ॾिसंदो अचे पियो, हैरत खाईंदो अचे पियो। पोइ वक़्त जे हिसाब सां हुन कोशिशि शुरू कई हुनखे ॾिसण जूं, वेझे खां ॾिसण जूं, पोइ इहे टेलीस्कोप ईजाद थियूं। अॼु जदीद ज़मानो अची वियो आहे, अॼु रिकॉर्डिंग जा ऑप्शन बि अची विया आहिनि ऐं जेको आहे इन जे ॾिसण सां इहो आहे त माण्हू जो हिकिड़ो शौक़ु आहे इन शइ जो मुशाहिदो करणु। फ़ल्कियात हिकिड़ो वॾी दुनिया आहे, उन में उनजो छेड़ो ई कोन्ह अथव। उन जो मुशाहिदो करणु या उन सां दिलचस्पी रखण वारा माण्हू जेके आहिनि उहे सॼो ॾींहुं जेको इन कम में लॻल हूंदा। इहा हिकिड़ी हेल्दी जे छा चइजे विंदुर आहे। जी चंड जी दुनिया तव्हां चयो त इन जे ज़रिए ॾिसी सघे थी, सिज जी दुनिया बि ॾिसी सघे थी? सिज हिन सां तव्हां सिज बि ॾिसी सघो था, हिन में सोलर फिल्टर लॻाए तव्हां सिज ॾिसी सघो था। हूअं सोलर फिल्टर खां बग़ैर जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त तव्हांजे अखि खे नुक़सानु थींदो। सोलर फिल्टर हिकिड़ा मिलनि था, उहे जेके आहिनि से हिन में लॻाइजनि त सिज बि ॾिसी सघिजो त सिज जो तव्हांखे नज़ारो ई और नज़र ईंदो, सुठो नज़र ईंदो। ईअं बि थी सघे थो त इहो जेको बरसाति वारनि या वसकारे वारनि ॾींहंनि में तव्हां जेकर इन क़िस्म जो नज़ारो करियो त पोइ तव्हांखे ईअं महसूसु थींदो, तव्हां ॿुधाए सघंदो, अॻु थी करे सघंदो त भई बरसाति पवणी आहे नाहे पवणी, हालतूं कहिड़ियूं आहिनि? इहो कोन चंड जी या दुनिया जी बरसाति जेकॾहिं बरसाति असां वटि पियल हुजे त आसमान वधीक क्लियर ऐं साफ़ु थींदो आहे, उनजे नतीजे में रिज़ल्ट अञा वधीक साफ़ु नज़र ईंदो जेको आहे इहो थी सघे। ठीकु आहे, हाणे इहो तव्हां सॼो कुझु ठाहियो पिया, पर इन हवाले सां तव्हां असांखे एॾी वॾी तव्हां इहा साइंसी ईजाद आहे जेका कई आहे पंहिंजे हैंडमेड जेको पंहिंजी मदद पाण त को सरकारी इदारनि को हुकूमत सिंध या कंहिं साइंसी इदारे तव्हां सां राब्तो कयो आहे? साईं हिन में मूंसां त कंहिं बि इदारे या कोई बि क़िस्म जो ताउन कोन कयो आहे। मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़र्च आहे, शौक़ु आहे, ऐं हलायां पियो। बाक़ी जेके सुठा दोस्त आहिनि जेके फ़ल्कियात सां शौक़ु रखनि था उहे सोशल मीडिया जे थ्रू मूंसां कनेक्ट आहिनि ऐं पेज बि ठाहिया अथव, उन ग्रुप आहिनि, उन्हनि में जेको आहे असां पोस्टूं रखूं था ऐं प्रोग्राम इहो ई आहे त हाणे जेको ऑब्जेक्ट ॾिसंदासीं उहो उन्हनि सोशल मीडिया ते लाइव रखंदासीं त जीअं नौजवाननि में शौक़ु वधे ऐं उन में दिलचस्पी पैदा कनि। सिंध में फ़ल्कियात जो मैदान सफ़ा ख़ाली लॻो पियो, दोस्त हुआ पर टिड़ पकड़ हुआ, उन्हनि वटि को ग्राउंड कोन हो। अॼु असां ग्राउंड पैदा करे छॾियो आहे। हाणे तव्हां उन ग्राउंड जी मदद सां जेके बि ॿिया अहिड़ा दोस्त कमु करणु चाहिनि था जिन खे असां मूंखां वधीक ॼाण आहे फ़ल्कियात जी, उहे जेकॾहिं असां सां गॾु एड थींदा अञा वधीक कमु बहितर थींदो। तव्हां हीअ ॿी बि जेका टेलीस्कोप ठाहियो पिया, इन जो नालो छा आहे? अच्छा, हीअ जेका ॿी बैक में तव्हां ॾिसो पिया ॻाढ़े कलर जी, हीअ थोरी मुकमल कोन्हे, हिन में अञा हफ़्ते खनि जो कमु रहियल आहे। इन खे चइबो आहे न्यूटेनियम रिफ्लेक्टर टेलीस्कोप। हिन में रिफ्लेक्टिंग जो निज़ाम हूंदो आहे, इहा मुख़्तलिफ़ साइज़ुनि जी हूंदी आहे। हाणे हीअ मूड जेका आहे त तमामु वॾी हेवी रेंज जी आहे, हिन जा 8 इंच जा मिरर आहिनि, सम्झो 200 मिलीमीटर जा, ऐं हिन जी फोकल लेंथ जेका आहे 800 मिलीमीटर आहे। हीअ तमामु ताक़तवर आहे। हीअ माना रिफ्लेक्टिंग टेलीस्कोप जेका आहे वॾी तमामु ताक़तवर आहे। हिन जी रेंज तमामु हाई, हिन ते तव्हां गैलेक्सियूं, नेबोला रंग हुन जा ॾिसी सघंदव। तव्हां हुन में जेको तव्हांखे आम अख सां छा, पर हुन टेलीस्कोप सां बि उन जेके शयूं नज़र न ईंदियूं से तव्हांखे हीअ ॾेखारींदी। कलरफुल बि हूंदी, कलरफुल नज़र ईंदा, इमेज तव्हांखे हिन में कलरफुल नज़र ईंदा। जीअं हुन अलाह साईं हुन पैदा कया आहिनि काइनात जे नेबोला में जेके रंग आहिनि उहे तव्हांखे हिन में उहे रंग बि नज़र ईंदा, गैलेक्सियुनि जा रंग बि नज़र ईंदा। भला इहो शौक़ु तव्हां जारी सारी रखियो पिया अचो, मुस्तक़बिल में तव्हांजी छा प्लानिंग आहे? साईं मुस्तक़बिल में इहो आहे त हिकिड़ो त हीअ टेलीस्कोप जेके ॿई तयारु थी वियूं हिननि खे थोरो जीअं जीअं वक़्त जे हिसाब सां हिन खे वधीक अञा बहितर कंदो वेंदुसि। जीअं माना हीअ जीअं ज़माने में ॿियूं बहितरी शयूं आहिनि ईअं हिन खे बि बहितर कंदो वञा त जीअं हिन जो रिज़ल्ट अञा वधीक बहितर थिए। ज़ाहिर इहे शयूं त हलंदियूं रहंदियूं। उन खां अलावा ॿिया कम प्रोजेक्ट आहिनि मुंहिंजा अॻियां
जेके करणु चाहियां थो। अपकमिंग कहिड़ा आहिनि? हा हाणे उहे प्रोजेक्ट जेके आहिनि उन्हनि में हिकिड़ो त मुंहिंजो सोचियलु आहे हींअर विझण में इनशाला त बायोगैस जो अहिड़ो प्लांट ठाहींदुसि जेको पोर्टेबल हूंदो, तव्हां उनखे किथे बि खणी वञी रखी सघो था। ऐं वॾी ॻाल्हि जेका उन में इहा हूंदी त उन में बायोगैस स्टोरेज बि हूंदी। तव्हां अॼु सुबुह जो जेका गैस ठाही आहे उहा तव्हां राति जो इस्तेमालु करे सघो था। उहो पोर्टेबल हूंदो, तव्हां किथे बि खणी वञी रखी सघो था। उन सां तव्हांजो घर जो रधु पचाव वग़ैरह हीटर जनरेटर बि हलाए सघो था, आराम सां हली वेंदो। उन ते प्रैक्टिकली कमु करियो पिया आस्ते आस्ते? उन ते अञा कमु स्टार्ट कोन कयो अथऊं, छो त हीउ कमु मुकमल थिए। ॿियो तव्हां बरसाति हा ॿियो जेको प्रोजेक्ट आहे उहो असांजी हींअर सख़्तु ज़रूरत आहे, छो त आउं पाण नंढिड़ो हिकिड़ो ज़मीनदार आहियां। मुंहिंजे लाइ असांजे लाइ हिकिड़ियूं मसइला दरपेश आहिनि। पाणी जी खोट आहे। जीअं मिसाल आहे वारो आहे त उन में अधु बनी भरिजे थी, अधु रहिजी थी वञे, सॼी बनी नथी भरिजे वारे में, वारा बंदियूं हूंदियूं आहिनि। उनजो हल मूं इहो कढियो आहे त रेन एरीगेशन सिस्टम, जेके दोस्त इन शइ सां लाॻापियल हूंदा उहो सम्झंदा हूंदा।